या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर वर्रुज्ज़ फहजुर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामीन कलाम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक का जो तज़किरो हली रहियो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गारे हिरा में हुया त अल्लाह तबारक व तआला उते जिब्रील अमीन जे ज़रिए पहिरीं पहिरीं वही नाज़िल कयो। वही उन कलाम खे चइबो आहे जेको मख़फ़ी तरीक़े सां ॻाल्हायो वञे, मख़फ़ी तरीक़े सां नाज़िल थिए, मख़फ़ी तरीक़े सां ॻाल्हायो वञे, माना ॿियनि खे ख़बर ई कोन पए। इन जे कारण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जो नाज़िल थींदी हुई त बअज़ औक़ात सहाबा खे ख़बर ई कोन पवंदी। कॾहिं हज़रत जिब्रील इंसानी सूरत में ईंदो हुयो, कॾहिं वरी अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिल मुबारक ते अल्लाह ताला इल्क़ा कंदो हुयो। कॾहिं ॿियूं बि सूरतूं हूंदियूं हुयूं। जो हज़रत ज़ैद बिन साबित इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वही खे लिखंदड़ आहे। जीअं हज़रत अमीर मुआविया ऐं ॿिया सहाबा वही खे लिखंदा आया, क़ुरान मजीद खे लिखंदा आया, कातिबे वही हुया। उन्हनि में हज़रत ज़ैद बिन साबित बि हुयो जो अल्लाह ताला जॾहिं वही नाज़िल कंदो नबी साईं ते त उन जो एतिरो त असर ऐं एतिरो त वज़न हूंदो हुयो जो हज़रत ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां वही लिखंदो हुयुमि। हज़रत ज़ैद बिन साबित वही लिखंदा आया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद बिन साबित वाक़ियो था ॿुधाइनि। हिकु दफ़े मुंहिंजे गोॾे जे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गोॾो मुबारक हुयो। आम तौर ते जीअं गोॾो हूंदो आहे, जीअं आम तौर ते वज़न हूंदो आहे, ईअं ई हुयो। फरमाइतो ओचितो ॾिठुमि, मां ईअं महसूस कयुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही नाज़िल थी थिए। एतिरो त वही जे नाज़िल थियण जो दबाव वज़न हुयो जो वही जे नाज़िल थियण जे करे जेको नबी साईं जो गोॾो मुंहिंजे गोॾे जे मथां आयो, एॾो त उन में वज़न अची वियो जो मां सम्झां पियो त मुंहिंजी जंग भॼी पवंदी। माना एॾा वही जा जेको आहे त अल्लाह ताला हिकिड़ा नुक़्ता रखिया आहिनि जो वही में एतिरो माना असरु आहे। जो वही नाज़िल बि थिए त उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे, नबी साईं जो सीनो आहे, जिन अल्लाह ताला जी इन वही खे पंहिंजे सीने ते जेको आहे त रखियो आहे। त बहरहाल त कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाची जे मथां हूंदा हुआ, वही जो नाज़िल थींदी बाक़ाइदा ईअं ॾाची ईअं उथियल वेही रहे। बहरहाल वही जे नाज़िल थियण जी हिकिड़ी अलॻि कैफ़ियत हूंदी। त बहरहाल इहे कैफ़ियतूं मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं हूंदियूं हुयूं। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हज़रत जिब्रील वही नाज़िल फरमाई। पहिरीं पहिरीं इहा वही हुई, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ए पैगंबर पढ़ अल्लाह ताला जे नाले सां जंहिं तोखे जेको आहे त जंहिं तोखे बल्कि सॼी मख़लूक़ात खे अल्लाह ताला पैदा कयो आहे, जिन इंसान फ़रिश्ता हर कंहिंखे अल्लाह ताला पैदा कयो आहे, उन रब जे नाले सां पढ़। त बहरहाल इहे 5 आयतूं सूरत जेको आहे त अलॻि ॿियूं इहे जेको आहे त 5 इब्तिदाई आयतूं नाज़िल थियूं। ऐं उन वक़्तु हज़रत जिब्रील इंसानी सूरत में आयो नबी साईं ॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, अम्मा ख़दीजा खे चऊं ज़मिलूनी ज़मिलूनी, चादर वेड़ वारो कर। नबी साईं ते चादर वेड़ी वई। ऐं अहिड़ी तरह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन खां बाद अम्मा ख़दीजा पंहिंजे सौट हज़रत वर्क़ा बिन नौफल ॾे वठी वई। ऐं उन जेको आहे त इन जो वजह इहो ॿुधायो त सोना इहा तव्हांजे मथां हिकिड़ी वही नाज़िल थी आहे। इहो जेको फ़रिश्तो हुयो इहो मूसा अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम जे मथां बि नाज़िल थींदो हुयो। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं इहा पहिरीं वही नाज़िल थी, उन खां बाद वरी वही हाली नाज़िल न थी, वॾो वक़्तु गुज़री वियो। वही में अहिड़ी त लज़त ऐं अहिड़ी त चाशनी हुई जो नबी साईं ने हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु जिब्रील वही खणी आयो हुयो। बाक़ी विच में खोड़ अरसो जिब्रील जॾहिं गुम थी वियो, नबी साईं खे तड़प पैदा थी त इहो फ़रिश्तो वरी अचे त मां इन सां इहे अल्लाह ताला जूं ॻाल्हियूं ॻाल्हायां, इहे अल्लाह ताला जा पैगाम मूंखे ॾे। बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरीं पहिरीं इन वही में नुबुवत मिली वई। हक़ीक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झो त हिकिड़ी नुबुवत आदम अलैहिस्सलाम अञा ख़मीर में हुयो त अल्लाह ताला उन वक़्तु ई हुज़ूर साईं जी नुबुवत जो ऐलान करे छॾियो हुयो। पर नबी साईं खे हिकिड़ी जेका नुबुवत जो ज़ुहूर हुयो उहो 40 सालनि जी उमिरि में हुयो। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन अरसे में पहिरीं जॾहिं वही आई, उन खां बाद जिब्रील अमीन हाली न आयो। पर नबी साईं खे ॾाढी तड़प पई थिए त काश उहो अचे। अहिड़ी तरह सां हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि पिया,
मक्के जी वादिन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया त ॾिठूं त आवाज़ आयो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या मोहम्मद ए मोहम्मद। नबी साईं जो हेॾे होॾे आवाज़ आयो त को आहे ई कोन, न इंसान न ॿियो को आवाज़ काॾो आयो। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿियो दफ़ो आवाज़ आयो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं आवाज़ आयो त काॾहें को ॾिसण में आहे बि कोन। टियों दफ़ो जॾहिं आवाज़ आयो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी साईं ॾिठो त जेको गार में जेको फ़रिश्तो आयो हुयो हाणे उहो ई फ़रिश्तो आहे, लेकिन हिन वक़्तु हज़रत जिब्रील असली सूरत में हुयो। नबी साईं ॾिठो त जिब्रील अमीन आहे, उनखे 600 पर आहिनि, पर एॾो त वॾो उनजो जिस्म आहे जो मशरिक़ खां मग़रिब सम्झ त भरिजी वई आहे। माना काॾा ईअं नज़र कर त को आसमान को ज़मीन जो किनारो नज़र न अचे, माना मशरिक़ मग़रिब खे भरे छॾियो अथई। एॾो जिब्रील अमीन जी जसामत ऐं एॾो अल्लाह ताला उनखे वसी जिस्म ॾिनो हुयो, उनजी वसत हुई जिस्म जी। बहरहाल हज़रत जिब्रील अमीन त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत जिब्रील खे ॾिठो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे त बेहोश थी किरी पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहोश थी किरी पिया। हालांकि नबी खे अल्लाह ताला दिलेरी वारी दिलि ॾींदो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जिब्रील अमीन अल्लाह जी कुदरत जो नक्शो हुयो। छा हुयो आहे? अल्लाह जी कुदरत जो नक्शो हुयो। त नबी साईं अल्लाह जी कुदरत जो ॾिठी, उन कुदरत जी जेका आहे झलक जो नबी साईं ॾिठी त उहो जेको आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बेहोश थी विया। बहरहाल जीअं मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त या अल्लाह मूंखे दीदार कराए, अल्लाह ताला फरमाए जबल ते ॾिस। हाणे मूसा अलैहिस्सलाम जी काॾे दिलि ऐं जबल जी तजल्ली काॾे, पर ॻाल्हि इहा आहे त जेका तजल्ली हुई उहा रब जी कुदरत जी तजल्ली हुई। त मूसा अलैहिस्सलाम उन जबल को कोन ॾिठो तजल्ली, पर ॻाल्हि इहा त तजल्ली हुई कंहिंजी, अल्लाह जी नूरानीअ जी तजल्ली। पर हीअ ॻाल्हि आहे त जिब्रील जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे त कुदरत अल्लाह ताला जी आहे। उन कुदरत खे ॾिसी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे त बेहोश थी विया। बहरहाल बाक़ी अल्लाह ताला नबी साईं खे त पंहिंजा डायरेक्ट दीदार कराया। जिब्रील अमीन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असली सूरतुनि में 2 दफ़ा ॾिठो आहे, हिकिड़ो इन वक़्तु, ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज वारी राति सिदरतुल मुंतहा वारी जॻह ते। त बहरहाल जिब्रील अमीन खे नबी साईं 2 दफ़ा असली हालत में ॾिठो। त जिब्रील अमीन उन वक़्तु आयो ऐं उन वक़्तु अची करे हे सूरत मुद्दसिर जूं इब्तिदाई 5 आयतूं नाज़िल करे फरमाए। 5 आयतूं, होॾे बि 5 हुयूं, हेॾे बि 5 हुयूं। त बहरहाल ॿियूं बि उलमा जूं रिवायतूं ईंदियूं आहिनि त जिब्रील अमीन हे आयतूं नाज़िल करे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचा, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अमीन खे ॾिठो त बेहोश थी किरी पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर आया, नबी साईं वारो कयो त मूंखे जेको आहे त वरी कपिड़ो विझो। नबी साईं फरमायो, अम्मा ख़दीजा वारनि कपिड़ो विधो नबी साईं ते, ऐं उहो कपिड़ो माना थुल्हो हुयो, छो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में 2 लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाया आहिनि जिन में कपिड़े जे तरफ़ इशारो आहे। या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुद्दसिर। मुज़म्मिल चइबो आहे सन्हे कपिड़े खे वेढ़ण वारो, ॿियनि लफ़्ज़नि में नंढे कपिड़े खे वेढ़ण वारो। मुद्दसिर चइबो आहे थुल्हे कपिड़े खे वेढ़ण वारो। माना हो मुज़म्मिल जी माना चादर कयोसि, त मुद्दसिर जी माना कंबल कयोसि। आहे वाह। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, नबी साईं वारो मुंहिंजे मथां कपिड़ो विझो। नबी साईं जे मथां थुल्हो कपिड़ो माना कंबल विधो वियो, त नबी साईं जी माना कंबल में जो पिया आया। उन वक़्तु वरी जिब्रील अमीन हे आयतूं खणी नाज़िल थी वियो। छा? अल्लाह ताला सोना चयो तो या अय्युहल मुद्दसिर, ए कंबल ओढ़ण वारा पैगंबर उथी, ए कंबल ओढ़ण वारा पैगंबर। ॾिसो न अल्लाह ताला हदीसुनि में त अचे थो त अल्लाह ताला फरमाए या मोहम्मद, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस में या मोहम्मद जा अल्फाज मिलनि था त अल्लाह ताला हुज़ूर खे नाले सां सॾियो हुजे, पर इन पूरे क़ुरान मजीद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 4 दफ़ा नालो आहे, कॾहिं बि अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजे नाले सां न सॾियो आहे। यादि रखो त हे जेका वही आहे, वही जो सिलसिलो आहे, अल्लाह ताला कॾहिं बि पाक मोहम्मद मुस्तफ़ा खे नाले सां न आहे सॾियो। इन अल्लाह ताला वाक़ियात ॻाया, मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आहे, ऐं अहिड़ी तरह सां उन जा जेके साथी आहिनि, अल्लाह ताला पाक मोहम्मद मुस्तफ़ा खे जेको सॾु कयो आहे या मोहम्मद करे अल्लाह ताला क़ुरान में सॾु न आहे कयो। ॿिया नबी आया, अल्लाह ताला फरमायो वइज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम, ए ईसा जा पुट मरियम, या ईसा इब्न मरियम, ए ईसा जा पुट मरियम, या ज़करिया, ए ज़करिया, या यहया, ए यहया। जॾहिं पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो वारो थो अचे, अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल मुज़म्मिल, ए चादर ओढ़ण वारा पैगंबर, या अय्युहल मुद्दसिर, ए कंबल ओढ़ण वारा पैगंबर। अल्लाह ताला लक़बनि सां सॾियो आहे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। त अंदाज़ो कयो त महबूब जी जेका कैफ़ियत हुई, अल्लाह ताला खे एॾी त उहा कैफ़ियत वणी वई कंबल वारी, एॾी त अल्लाह ताला खे कैफ़ियत वणी वई जो अल्लाह ताला उन कैफ़ियत जो नमूनो छिके करे चयो आहे या अय्युहल मुद्दसिर, ए कंबल ओढ़ण वारा पैगंबर। त बहरहाल ॾिसो न, बाज़ औक़ात माण्हू खे उहा जेको आहे त कैफ़ियत वणी वेंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फातिमा ॾे आया,
ए फातिमा पुट आई ना अली अली काथे आए अम्मा फातिमा फरमाए साईं के गाल ते नाराज थियो आ वयो आ जो का बाहर निकरी मस्जिद हूंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया ॾिसनि था त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मिट्टी ते सुम्ही पियो आहे मिट्टी ते मथां कच्ची सिरत जेको आहे त मिट्टीअ जी उहा बि मथनि ॾो ॾेई पियो आहे ऐं पाण हज़रत अली साईं मुंहिंजो मुर्शिद अली माना हेठों का चादर वग़ैरह कोन हुई हज़रत अली साईं ईअं माना मिट्टी ते सुम्ही पियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुम या अबद तुराब ए मिट्टी वारा उथी ए मिट्टी वारा उथी हालांकि नालो त हज़रत अली साईं जो अली हुयो ए मिट्टी वारा उथी त अरबनि में इहो हूंदो हुयो त कुनियत रखंदा हुया माना पुट जे तरफ़ या ॿिए कंहिं वाक़िए जी तरफ़ कुनियत रखंदा हुया त बाद औकात पुट जे तरफ़ कुनियत हूंदी आहे बाद औकात जेको आहे त वाक़िए जे तरफ़ कुनियत हूंदी आहे जीअं औलाद पुट हुजे या न्याणी जीअं कोई जेको आहे त कंहिंजी न्याणी हुजे त उन न्याणी खां अॻु अबू मिलाईंदो आहे या कंहिंजो पुटु हुजे त उन पुट खां अॻु जेको आहे त अबू मिलाईंदो आहे कंहिंजो पुटु हुजे यूसुफ त अॻु मिलाईंदो अबू यूसुफ भले नालो माना ॿियो हुजे पर अॻिते हली करे हुन अबू यूसुफ सां मशहूरु थींदो आहे त बहरहाल त अहिड़ी तरह सां जेको आहे त बज़ औकात वरी वाक़िया जे तरफ़ हूंदा जीअं अबू हुरैरा माना ॿिलियुनि वारो त हुनजो वरी कुनियत उहा थी वई त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी हिकु असुली कुनियत हुई औलाद जे नाले ते हज़रत अली साईं जो वॾो पुटु हुयो इमाम हसन रज़ी अल्लाह ताला त हज़रत अली साईं खे माण्हू अबुल हसन सॾींदा हुया हसन साईं जो पीउ पर हज़रत अली साईं बि पाण खे अबुल हसन सॾाईंदा हुया जॾहिं नबी साईं फरमाए अबु तुराब ए मिट्टी वारा हज़रत अली साईं फरमाए हूअ बि मां कुनियत रखी आहे पर नबी साईं जेका हीअ कुनियत ॾिनी आहे इहा मूंखे पसंदि आहे हिन कुनियत सां सॾींदा कयो अबु तुराब छो त नबी साईं सॾियो आहे त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा कैफ़ियत ॾिसी हज़रत अली साईं जी उन कैफ़ियत खे ॾिसी करे उन अंदाज़ में फरमायो अल्लाह ताला बि सोने जी उहा कैफ़ियत ॾिसी फरमाए या अय्युहल मुद्दसिर एक कंबल ओढ़ण वारा पैगंबर उथी कुम फअंज़िर उथी फअंज़िर ड्रेजाए के ड्रेजाए अॻिते आयत अचे थी ॿिए हंध ते त अशीरत कल अक़रबीन जेके तुंहिंजा वेझा वेझा रिश्तेदार उनखे ड्रेजाए त बहरहाल वरब्बक फकब्बिर ऐं पंहिंजी उम्मत सॼी खे ड्रेजाइणो आहे वरब्बक फकब्बिर ऐं नबी जो ड्रेजाइणो यादि रखो जेको नबी जो इंज़ार हूंदो आहे नज़ीर हूंदो आहे नबी साईं त उहो ड्रेजाइण मां इहो पहिरियां बि अर्ज़ु कंदो आहियां त ड्रेजाइणो कंहिं दुश्मनी ते न हूंदो त बैदा का दुश्मनी हूंदी आहे तूं ॿाहिरि निकिर त मां तुंहिंजा अॻ भाग वादो कयां तूं ॿाहिरि निकिर त मां तोखे मारे छॾींदुमि इहा माना साड़ नफ़रत दुश्मनी में इहो माना ड्रेजाइण आहे ॿियो हूंदो आहे प्यार में ड्रेजाइण बच्चा हेॾे अॻियो न वञे बाहि आहे तोखे साड़े विझंदी बच्चा अॻियो न वञे खॾा किरी पवंदे नबी इन में माना ड्रेजाईंदड़ हूंदो आहे त ए मुंहिंजी उम्मत जो अॻिते न वञो अॻियो जहन्नम त गुनाह ॾे न वञो अॻियो जहन्नम जूं खाटियूं न त जहन्नम में किरी पवंदो बहरहाल क़ौम फाज़िर पैगंबर उथी ऐं पोइ ड्रेजाए रब्बक फकब्बिर ऐं पंहिंजे पालनहार जी वॾाई बयानु कर वसियाबक फतहिर ऐं जेको आहे त पंहिंजे कपिड़नि जी पाकाई कर माना पाण खे हाणे पाकीदा बणाए नबी त हूंदो ई असुल को पाक आहे पर हिकिड़ो हुकुम हुयो वर रुज फ़ाजिर ऐं जेको आहे त हे जेका आहे पलीती आहे बुतनि वारी आहे पैगंबर हिन खां पासे थी वञे इन्हनि खां पासे थी वञे पैगंबर जेको आहे त इहा अहकाम अल्लाह ताला नाज़िल फरमायो उलमा फरमायो जॾहिं इहा वही ॿियो दफ़ो वही नाज़िल थी उन वक़्तु जिब्रील अमीन रसूलुल्लाह खे वुज़ू जो तरीक़ो बि सेखारियो जिब्रील अमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ बि सेखारी पहिरियां निमाज़ न हुई ॿियो दफ़ो जॾहिं जिब्रील अमीन वही नाज़िल फरमाई त उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ जो तरीक़ो बि सेखारियऊं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु मेराज खां अॻु में जॾहिं जिब्रील अमीन हिन वक़्तु आयो नबी साईं खे ॿ निमाज़ूं ॾिनियूं वयूं हिकिड़ी टे पहरी जी निमाज़ ॿी फजर जी निमाज़ मेराज खां अॻु जेके बि मुस्लमान हुया इहे ॿ निमाज़ूं पढ़ंदा हुया अजीब ॻाल्हि आहे फजर जूं बि बरक़ातूं हुयूं तंहिं महिल टे पहरी जूं बि बरक़ातूं हुयूं हाणे त चारि आहिनि हे माना मेराज खां अॻु जी ॻाल्हि आहे त उन वक़्तु इहे ॿ निमाज़ूं हूंदियूं तव्हां ॾिसंदव न हज़रत उमर जेको चयो न हज़रत उमर जेको चयो त आयो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने चयो त ए सोना हिते निमाज़ कीअं थींदी हाणे लिकी करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने जेको चयो त सोना लिकी करे निमाज़ छो थींदी काबतुल्लाह में सरे आम निमाज़ थींदी त इहो जेको हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला निमाज़ जे लाइ पोइ चई इहे ॿ निमाज़ूं हुयूं त बहरहाल बाक़ी 5 निमाज़ूं त इहे मेराज वारी राति मिलियूं त बहरहाल अहिड़ी तरह नबी साईं खे वुज़ू जो तरीक़ो सेखारियो निमाज़ूं इहे 2 जेको आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सेखारियूं वयूं अॻिते तस्करो अचे थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे खानदान वारनि पंहिंजे मिटनि माइटनि खे कीअं ड्रेजायो आहे ऐं नबी साईं खे उन्हनि वरी कहिड़ा जवाब ॾिना आहिनि जेको सफ़ा मरवा ते अबू लहब वारा जेके अची करे कठे थिया आया उहो अॻियो वाक़ियो अचे थो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सीरत सां मुहबत नसीब अता फ़रमाए यकीन ॼाणियो जेका रसूलुल्लाह जी सीरत आहे न इनखे असां ॿुधंदा वेंदा त इन ई सीरत ते जेकॾहिं असां पंहिंजे बच्चनि खे हलायूं असांजी कामयाबी आहे नबी साईं जे तरीक़े खे छॾे जेकॾहिं असां धारनि अंग्रेज़नि यहूदनि नसारा जे तरीक़नि खे अपनायो इन में असांजी नाकामी आहे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे ईमान ते मौत नसीब अता फ़रमाए ज़िंदगी में रहाए त नबी साईं जी सीरत जे
पहलुनि मथां लहाए ऐं तेसी ते न मारे जेसी रहे मदीनो ॾेखारे, मारे त वरी मदीने में मारे। रब्बना